राहत मिले थी दर्द में, राहत मिले थी दर्द में, मां प्यार तां सदके, हुन प्यार तां सदके। राहत मिले थी दर्द में हो, दिल में वसायो आहे मूं, धरतीअ जे चंड खे, धरतीअ जे चंड खे, जानिब जो जलवो हर घड़ी हो, जानिब जो जलवो हर घड़ी, दीदार तां सदके, उन प्यार तां सदके। राहत मिले थी दर्द में हो। छा कजे, छा कजे, छा कजे। भली कार था चऊं अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में। कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, ओड़े पाड़े वारनि सां ऐं पंहिंजे घर वारनि सां। सो हिकु दफ़ो अवां सभिनी खे सिंध टीवी जी हिन पूरी टीम, लाइव विथ राजा जी पूरी टीम ऐं राजा मेमण जे तरफ़ां मुहबत भरियो सलाम। तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, पंहिंजनि दिलि वारनि रिश्तनि सां गॾु हुजो। मुंहिंजूं दुआऊं हमेशह अवां सां गॾु गॾु हूंदियूं आहिनि। सो प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे ऐं हमेशह आगाज़ जॾहिं थींदो आहे, ओपनिंग जॾहिं थींदी आहे कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदी आहे। हींअर बि हिकिड़ो सुठो सुठो सूफ़ी कलाम मां हलायां पियो पंहिंजे शो में। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। पर टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, हिनखे ज़रूरु नोट करे वठो पाण वटि 02135121763 ऐं उन सां गॾु गॾु मैसेज अवां करे सघो था। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत अंदाज़ सनम मारवी जो तुम बा वजदा अली अली।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं, अवां जो एहसास इन प्रोग्राम में शामिल। सो 02135121764 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थी वेंदो। कचहरियूं खोड़सारियूं कंदासीं, ॻाल्हियूं खोड़सारियूं हूंदियूं अवां जूं, पर ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हांखे कुझु करिणो आहे त पोइ मोहबत विरहायो, प्यार विरहायो, हमेशह अवां खे ख़ुशियूं मिलंदियूं, हमेशह अवां ख़ुशि रहंदा। हिकिड़ी कॉल वठूं था जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? अस्मा। अस्मा, कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, दुआ से ठीक ठाक। सब खैर, A1 फर्स्ट क्लास। ज़िंदगी कीअं पई गुज़रे अस्मा? मिठी वारनि जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे? बस अदा करें लोडस में तो कॾहिं कीअं बस गुज़रे पई। कहिड़ा लोॾा आहिनि तव्हांखे? बस कीअं? हा, बस मिड़ई अदा ईअं। ॿुधाए न कहिड़ा लोॾा आया आहिनि, मूंखे इहे लोॾा बि त ॿुधाए। बस अदा ॿुधायूं नथा। अल्हम्दुलिल्लाह हैप्पी आहियूं, मूड सही आहे। हैप्पी ऐं मूड बि सही आहे ऐं लोॾा बि आहिनि। छा कजे? तव्हां ठीकु आहियो? ठीकु ठाक, A1 फर्स्ट क्लास, अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह, अदा तव्हां तमामु सुठा पिया लॻो। महिरबानी महिरबानी अदी, महिरबानी। तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे। जी जी अदा। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। त तव्हां पहिरीं मूंखे शाइरी ॿुधायो, जेको साइकी में तव्हां ॿुधाईंदा आहिनि शाइरी। तूं बेक़दरा तेरी दिलि बेक़दरी, तूं बेक़दरा तेरी दिलि बेक़दरी, तेॾियां कातिल अखियां बेक़दरियां, अखियां नाल चुमा तब चुमण न ॾेवनि, तेॾियां पेर दियां तलियां बेक़दरियां, सिर फाड़ घतां तब कोन पुछनि, सिर फाड़ घतां तब कोन पुछनि, तेॾियां घर दियां भितियां बेक़दरियां, तेॾे पेर ॾिखनि दसि कोन ॾेवनि, तेॾे पेर ॾिखनि दसि कोन ॾेवनि, तेॾियां ॻोठ दियां गलियां बेक़दरियां, हिकु ॻाल्हि होवे में तेॾी करां, तेॾियां सभियां ॻाल्हियां बेक़दरियां। उस्ताद बुखारी जी पोइट्री आहे। महिरबानी। चलो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं दुआउनि में यादि रखिजो। ठीकु आहे? तव्हां ॿुधायो था कुझु? अदा मूंखे फुल पोइट्री यादि न आहे, या त ॿुधायो। त मुंहिंजी सिस्टर मारवी ॻाल्हाईंदी। मारवी सां ॻाल्हायो। ठीक है। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम, मारवी छा हाल आहे? अदा ठीकु आहियूं, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे साम्हूं। जी मारवी। बिल्कुलु अदा, ॾाढा सुठा पिया लॻो, माशाअल्लाह। महिरबानी महिरबानी, थैंक यू। तव्हां जूं नज़रूं सुठियूं आहिनि त हर माण्हू तव्हांखे सुठो लॻंदो। जी 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 अदा। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। अदा गानो कोन्हे ॿुधाया, गलो ख़राब है। गलो ख़राब है? जी हाँ। चलो गलो सही करायूं तव्हांजो। जी जी। के नई जगह तां, ठीकु आहे? ठीक है ठीक है। ओके। गलो ख़राब हुयो अदी अस्मा एंड उनजी भेण मारवी मूंसां गॾु गॾु। थैंक यू वेरी मच, अवां शो में शामिलु थिया जी। ऐं इहे ई मोहबतूं आहिनि, इहो ई प्यारु आहे जेको महफ़िल में शामिलु थींदो आहे। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त ज़िंदगीअ में जेके बि माण्हू अचनि उहे माण्हू मोहबतूं विरहाइनि, प्यारु विरहाइनि। सो थैंक यू वेरी मच, अवां शो में शामिलु थिया, सुठो लॻो अवां जो अचणु। सो अदी हुयूं ऐं उन सां गॾु गॾु जेके बि असांजा रेगुलर कॉलर ईंदा आहिनि, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे जेके बि रेगुलर कॉल ईंदा आहिनि, पर उन सां गॾु गॾु जेके नया बि कॉलर ईंदा आहिनि उन्हनि जी कॉल ॿुधी, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी मूंखे इहो लॻंदो आहे त मेंबर्स वधिया आहिनि महफ़िल में नया, त ॾाढो सुठो लॻंदो आहे। हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रीबा, लेट करे आई है आज? आज पहिरीं कॉल कोन लगी। अॼु पहिरीं कॉल कोन लॻी? हाँ। अॼु आउं देर करे आयो आहियां इन जे करे। तो अलग देर करे ला थी अॼु। ॾिसी टीवी जो मोड ॾिसी थकी विया। टीवी जो ॾिसी मूड थकिजी पई आहे? हाँ। चलो, टीवी जो मुंहुं ॾिसी न थकिजे, ठीकु आहे? छा ठीकु आहे? टीवी जो मुंहुं ॾिसी न थकिजे, तूं मूंसां ॻाल्हाए थकिजे। कोनी ॻाल्हाए थकां त हिकिड़ा गानो ॿुधायां? हा ॿुधाए। उर्दू गानो है। ॿुधाए। मेरा तुझे में ये दुआ करूं, तेरे लिए मैं जिऊं मरूं, चारों पहर तुझे देखा करूं, मेरा जहां ये तुझे पे फना करूं। वाह 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 वाह। हाँ हाँ, तू ना मुझे हिकिड़ो गानो ॿुधायो, ओ जेको तव्हीं ठातो, ओ मुंहिंजो प्यार तूं आ, साहो सिंगार तूं आ, उहो गानो ॿुधा। हो मुंहिंजो प्यार तूं आ, साहो सिंगार तूं आ, ओ मुंहिंजो प्यार तूं आ, साहो सिंगार तूं आ। एतिरो थो अचे बसि। गानो पाण ठातो ने, ठातो आहे, विसरी वियो आहे। प्यार 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 मुंहिंजो तूं आ।
हल त हलऊं पिरी पार अहिड़े जिथे रहिजी वञे अलाए कीअं आई अॻियां। पोइ ॿियो कहिड़ो कलाम ॿुधाए? ॿियो कहिड़ो ॿुधाए? नहीं जहिड़ो जहिड़ो बि नहीं ॿुधाए न पंहिंजे आवाज़ में। हो साथी तूं ई ता ज़िंदगी, हो साथी तूं ई ता बंदगी, हर रंग में हर रूप में जीअण में भी तूं संग में। एतिरो थो अचे इहो बि। ठीकु आहे? हाँ सही है। ओके ओके, तू अॼु अली सुठो पियो लॻी। थैंक यू वेरी मच, थैंक यू थैंक यू थैंक यू अरीबा, थैंक यू वेरी मच। अरीबा मूंसां गॾु हुई। ऐं शाह साहिब थोरो लेट आहियूं त पाण गाने जी तरफ़ था हलूं। ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत गीत अवां सभिनी प्यारनि जे लाइ, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़, मास्टर फ़तेह जो आवाज़ु ऐं ॻाल्हि आहे ॿाहुनि जी। इंजॉय कंदा। तुझी बाहों में माहू जा, तुझी बाहों में तुझी बाहों में माहू जा, तुझी बाहों में अहिड़ी का हसी रात हुजे ऐं पंहिंजी मुलाकात हुजे, मां घुरां तूं दुआओं में तुझी मुझी बाहों में माहू जा, तुझी बाहों में। सर्द रात दिसंबर वारियूं तो सां गॾु मां गुज़ारिया, सर्द रात दिसंबर वारियूं तो सां गॾु मां गुज़ारिया, तोखे निंड न करणु ॾियां साईं, सारी रात जगाया हर पासे बस साथ हुजे ऐं पंहिंजी मुलाकात हुजे, मां घुरां तूं दुआओं में तुझी मुझी बाहों में माहू जा, तुझी बाहों में। पंहिंजे साम्हूं विहारे वार तूं जा सवारिया, ओ तोखे पंहिंजे साम्हूं विहारे वार तूं जा सवारिया, तूं सिगारी ओ मूंखे दिल पर मां तोखे सिगारिया, न दुनिया जी का पंहिंजी मुलाकात हुजे, मां घुरां तूं दुआओं में तुझी मुझी बाहों में माहू जा, तुझी बाहों में अहिड़ी का हसी रात हुजे ऐं पंहिंजी मुलाकात हुजे, मां घुरां तूं दुआओं में तुझी मुझी बाहों में माहू जा, तुझी बाहों में।
वेलकम जी अगेन, खुशामदीद, भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवांजो प्यार, अवांजी मोहबतूं, अवांजूं ख़ुशियूं ऐं अवांजे ख़ुशियुनि जे अहसास में मां तव्हां सां गॾु आहियां। ऐं कोशिशि इहा ई आहे त मोहबतूं ऐं हिन महफ़िल में जेके नया नया मेंबर्स अचनि उन्हनि खे आऊं पंहिंजे दिलि में जॻह ॾियां ऐं पंहिंजे शो में जॻह ॾियां, छो त महफ़िल में जेके नवां माण्हू ईंदा आहिनि न कुझु नई शइ खणी ईंदा आहिनि। सो अॼु बि कोशिशि कंदासीं जेके नया नया असांजा कॉलर्स अचनि उन सां कचहरी कयूं, उन सां मोहबत वंडियूं, प्यार वंडियूं। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो, मैसेज अवां कंदो, राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे सघो था। अॼु आउं पंहिंजी शइ ॿुधायां थो तव्हांखे हिकिड़ी, बल्कि मां चवंदुमि त ज़रूरु तव्हां सां मां शेयर करणु चाहे अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजो कीअं गुज़रियो ऐं अॼु सॼो ॾींहुं मां छा छा कयो, इहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुमि। पर हिकिड़ी कॉल आहे, हुन खां पोइ अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई, खैरियत सां हो? ठीक ठाक हो? बिल्कुलु ठीकु ठाक ऐं मां ख़ैरियत सां आहियां। केरु पियो ॻाल्हाए? अब्दुल करीम ॻाल्हायां थो, सिधी बलूचिस्तान खां। साईं भलीकार सां चऊं अव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां अब्दुल करीम भाउ। वॾी महिरबानी तव्हांजी साईं। तव्हांखे इहो हिकिड़ो फरमाइश करणी तव्हां सां गाने जो। फरमाइश असां पंहिंजे घर वारनि जो बि पूरो कोन कंदा आहियूं, तव्हां कीअं था फरमाइश कयो? असां रिक्वेस्ट कंदासीं। न न, फरमाइश बाबा हिते पूरी न थींदी आहे। पंहिंजो हाल अहवाल ॾे, छा कंदो आहे? मां सर अकाउंट्स ऑफिसर आहियां। किथे, छा में? सर मां ट्रेज़री में। ट्रेज़री में आहियो, चलो वेरी गुड, ज़बरदस्त। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी हा सर, रेगुलर या कॾहिं कॾहिं? जी जी बिल्कुलु रेगुलर। अच्छा अच्छा, महिरबानी। चार ॾींहं जेको हूंदो तव्हांजो शो। हा, अच्छा, कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ में, को गानो, को गीत गज़ल, फरमाइश खे छॾे करे। गाना सर असां ॻाईंदा त न आहियूं, ॿुधंदा आहियूं शौक़ सां। थोरो गुनगुनायो, ॻायो न, गुनगुनायो थोरो। तू मुंहिंजो सनम आहीं, मां तुंहिंजो सनम आहियां। वाह। तू मुंहिंजो जनम आहीं, मां तुंहिंजो जनम आहियां। वाह, ज़बरदस्त। थैंक यू सर, थैंक यू। तव्हांखे को न को सुठो सुठो गानो ॿुधाईंदो। हाज़ुर हाज़ुर, महिरबानी। सो जनाब, ऐं अॼु मां तव्हां सां शेयर कयां, अॼु सॼो ॾींहुं ॾाढो ज़बरदस्त गुज़रियो मुंहिंजो। ऐं काफ़ी अरसे खां पोइ मूं अॼु सोचियो त यार आऊं अॼु कुझु पंहिंजूं टेस्टूं करायां। मूंखे थोरो साह में तकलीफ़ थी थिए त थोरो टेस्ट वग़ैरह कराइजे, दिलि खे थोरो चेक कराइजे त दिलि असांजी कीअं आहे, दिलि में को प्रॉब्लम त न आहे या का शइ आहे त न। त स्पेशली अॼु मां जॾहिं 40 खां माण्हू जॾहिं गुज़रे, 40 साल खां मथे थिए त माण्हू कोशिशि करे त पंहिंजो टेस्ट वग़ैरह बि कराए ऐं जेकॾहिं का ख़राबी आहे त उन ते कंट्रोल करे। सो बिल्कुलु मूंखे ईअं ई लॻंदो त आउं फिट आहियां ऐं मां सफ़ा ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजी लाइफ खे गुज़ारियां पियो, डेली एक्सरसाइज़ बि कयां पियो, ओवरऑल वक़्तु बि गुज़ारियां पियो, निंड बि पूरी कयां पियो, पर न आउं फिट न आहियां। अॼु मूंखे ख़बर पई, उहा इन करे ख़बर पई, ऐं मां जॾहिं ECG कराई, ECG ओके हुई, उनखां पोइ मूं जॾहिं ब्लड प्रेशर टेस्ट करायो उहो बि ओके हुयो, चेकअप करायो, शुगर चेक कराई उहा बि ठीकु हुई। ऐं उन सां गॾु गॾु जॾहिं कोलेस्ट्रोल मुंहिंजो चेक कयो वियो त कोलेस्ट्रोल मुंहिंजो वधियो पियो ऐं इहो हिकिड़ो बैड साइन आहे। ऐं त कोलेस्ट्रोल तव्हांजो जेकॾहिं वधे थो त पोइ तव्हां जेके 5 सालनि खां पोइ, 4 सालनि खां पोइ, 3 सालनि खां पोइ तव्हांखे जेको आहे सो का न का बीमारी या का न का अटैक, हार्ट अटैक बि थी सघे थो। सो डॉक्टर्स मूंखे चयो त तूं पंहिंजो पाण खे हाणे गोश्त खां ऐं मिठे खां पाण खे परे करे छॾ, छो त कोलेस्ट्रोल जॾहिं वधंदो आहे त पोइ शुगर वधंदी आहे, शुगर वधंदी आहे त पोइ BP शूट आउट थींदो आहे ऐं BP शूट आउट ईअं बि थी वेंदो आहे। सो कोशिशि कंदा कयो, इन में को हर्ज न आहे, तव्हां पंहिंजी पाण खे टेस्ट ज़रूरु कराईंदा कयो। तव्हां भले फिट हुजो, तव्हां ख़ुशि हुजो, सेट हुजो, का बीमारी न हुजे, पर ज़रूरु हिकिड़ो दफ़ो के हॉस्पिटल में वञी पंहिंजूं टेस्टूं ज़रूरु कराईंदा कयो त जीअं अॻियां जेका तकलीफ़ अचणी आहे उन तकलीफ़ खां माण्हू जीअं बची सघे। सो अॼु खां मां पंहिंजे ज़िंदगीअ मां जेको मिठो आहे उहो ख़तमु करे छॾियो आहे लाइफ में। अॼु मां छोकिरे जो चांहि बि फिकी खणी अचिजांइ ऐं उन सां गॾु गॾु गोश्त बि जेको आहे सो ख़तमु करे छॾियो आहे ज़िंदगीअ मां। माना मीट जेको आहे सो सब्ज़ी खायो ऐं फ्रेश जूसिस पियो ऐं उन सां गॾु गॾु फिश ॾाढी ज़बरदस्त आहे, तव्हां मच्छी तव्हां खाई सघो था त उन सां तव्हांजो कोलेस्ट्रोल घटि थींदो। सो एतिरो वधियल न हुयो, 225 हुयो त उन में चयो वियो त 240 जॾहिं क्रॉस कंदो आहे त पोइ ॾाढो नुक़सानदेह हूंदो आहे। सो आई होप त ज़रूरु थींदो। ऐं मां हिन महीने ॾेढ में मां पंहिंजो वेट ॾाढो लूज़ कयो आहे। मुंहिंजो वेट हुयो 84 kg,
1.5 महीनो पहिरियां 84 kg हुयो ऐं मां वरी एक्सरसाइज जॾहिं शुरू कई त अॼु मुंहिंजो वेट हुयो 76। ॾिसो मां केॾो वेट लूज़ कयो आहे। सो पंहिंजी सिहत जो पाण ख़्यालु रखो, पंहिंजो पाण खे ख़ुशि रखो ऐं पंहिंजो पाण खे कोशिशि करे त कंहिं स्ट्रेस में आहियो या कंहिं ॻाल्हि में आहियो त उन मां पाण खे कढे अचो ऐं कोशिशि कयो डेली एक्सरसाइज कयो, अधु कलाकु वॉक कयो। तव्हां ख़ुशि रहंदो, तव्हां सिहतमंद रहंदो त तव्हांजी ज़िंदगी में जेके तव्हां सां जुड़ियल रिश्ता आहिनि उहे बि ख़ुशि रहंदा, ठीकु रहंदा। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भी हाल भी छा हाल आहे? सब ख़ैर, हाल वाल सब सेट, A1 फर्स्ट क्लास। केरु पियो ॻाल्हाए? अब्दुल समद मक्सी फ्रॉम कुबो सिट खान। कहिड़ा हाल आहिनि मंगसी साहब? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो भाई कुझु लॻा हाँ ठीक ठाक, A1 फर्स्ट क्लास। अवांजी दुआउनि सां अवांजे साम्हूं। अच्छा, तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो बहितरीन आहे, सुठो लॻो हूंदे तव्हांने कॉल कई आहे। हा महिरबानी साईं, महिरबानी। छा सुठो लॻंदो आहे? हाल त माना तव्हां जेके शयूं पुछा कंदा आहियो कंहिंखां माना उसूलनि लिहाज़ में उहे तमामु सुठियूं हूंदियूं आहिनि। उसूलनि जा? जी हा। चलो तव्हां को गानो त ॿुधायो। मां जी भई गानो मां सिंगर न आहियां पर मां स्टूडेंट आहियां बाक़ी। सिंगर न आहियो पर स्टूडेंट आहियो, गुनगुनाए ॿुधायो न। स्टूडेंट्स गुनगुनाईंदा आहिनि छा? मुंहिंजे माना इंट्रस्ट न आहे हिन में भाई। इंट्रस्ट न आहे? अच्छा, छा में इंट्रस्ट आहे? मुंहिंजी जेका मां पढ़ंदो आहियां, स्टडी कंदो आहियां, इंग्लिश डिपार्टमेंट। छा पढ़ंदा आहियो? इंग्लिश डिपार्टमेंट आहे, लिटरेचर पढ़ंदो आहियां। अच्छा अच्छा, ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिलु थिया आहियो ऐं शामिलु थैंक यू वेरी मच। थैंक यू। अधु असां सां गॾु भई ऐं अधु पढ़ंदो आहे। वॾी महिरबानी, अवां शो में शामिलु थिया। 0213512176 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अवां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे अॻे लाइव विथ राजा लिखियलु आहे, उन ते करे सघो था त ज़रूरु अवांजो मैसेज बि प्रोग्राम में शामिलु कबो। सो ख़ैर, कचहरियूं खोड़ आहिनि, ॻाल्हियूं खोड़ आहिनि। अवां सां फेसबुक ते बि कचहरी थींदी, अवां सां लाइव कॉल ते बि कचहरी थींदी। पर मां अॼु ॻाल्हि पियो कयां त कोशिशि कयो त पंहिंजी ज़िंदगीअ में उहे शयूं आणियो, उहे माण्हू आणियो जेके माण्हू ऐं जेके शयूं अवांजी लाइफ में अवां सां जेको आहे सो पॉज़िटिव साइड्स हुजनि, पॉज़िटिव रस्ते ते वठी हलनि। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। राजा साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सब ख़ैर साईं, अल्हम्दुलिल्लाह, सब सेट, A1 फर्स्ट क्लास। केरु पियो ॻाल्हाए? साईं मोहम्मद अनवर बलो जांगानो न। कल्ह ॻाल्हायुमि त कॉल कटिजी वई हुई माना असांजे माना नेटवर्क जे करे। हा सब ख़ैर जानी, सब ख़ैर। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो सभु ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था, तमामु ज़बरदस्त आहे। ऐं तव्हां जेको ॻाल्हायो था माना जेको माना वेट जे बारे सां, त इहो बि इंसानु पंहिंजी सिहत जे लाइ ज़रूरी आहे पंहिंजो खाधे पीते जो ख़्यालु करे। ऐं बहितर इहो आहे त जेको माना सिहत जेका आहे उन खां वधीक ॿी का बि शइ न आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हा। सो अलाह साईं तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾे रब्बुल आलमीन। महिरबानी। ऐं ॿियो हिकिड़ो तव्हांखे नंढिड़ो शेर ॿुधाईंदुसि। प्लीज़ प्लीज़ प्लीज़। हा। वो क्या जाने यादों की कीमत, जो खुद यादों को मिटा दिया करते हैं। यादों का मतलब तो उनसे पूछो जो यादों के सहारे जिया करते हैं। वाह वाह वाह। महिरबानी साईं, महिरबानी। प्रोग्राम में शामिल थियासीं, तव्हांजा वॾा एहसान। कुर्ब अनवर साईं, कुर्ब। मां न हूंदुसि जॾहिं तॾहिं ॾिसजां, जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। हलो जी, हिकिड़े ख़ूबसूरत गाने जी तरफ़ सां हलूं। ऐं गानो आहे प्यारो दिलि वारो ऐं गीत आहे मार्वल जो, ऐं मार्वल जो प्यारो गीत आहे, एंजॉय कजो। मेरा फसाना है
मेरा फसाना फकीरी हाल थी ये हिंद अजब मेरा फसाना वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार अवां सभिनी सिरणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन महफ़िल में शामिल ऐं 02135121 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो मैसेज जमा करे सघो था राजा में मुंहिंजो पेज ऐं फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था सो मोहबतूं विरहायूं पिया प्यार विरहायूं पिया ख़ुशियूं विरहायूं पिया ख़ुशियुनि जे अहसास में अवांखे शामिल रखां पियो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे हिबा थी ॻाल्हायां हिबा किथां मीरपुर ख़ास मां मीरपुर ख़ास मां कहिड़ा हाल आहिनि हिबा ठीकु आहे चाक चङी भली अव्हांखे भलीकार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां कीअं पई ज़िंदगी गुज़रे सुठी पई गुज़रे शो ॾिसी पई हा भाऊ ॾिसां पई चलो वेरी गुड रेगुलर ॾिसंदी आहे या कॾहिं कॾहिं ॾिसंदी आहे भाऊ डेली ॾिसंदी आहियां भाऊ कॾहिं सिंधी टीवी न हलंदी सिंध टीवी न हलंदी आहे कॾहिं हाणे हले पई सिंध टीवी चलो गुड तव्हां वटि नेटवर्क जो ॾाढो इशू आहे तव्हांजो आवाज़ु हमेशह सही न आयो आहे मूं ताईं सही जॻह ते बीठी आहियां सही जॻह ते बीठी आहे चलो गुड आहे कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ में को अंदाज़ में को गीत को गानो को गज़ल तव्हां ॿुधायो मां अॼु ॿुधायां पियो पंहिंजा हवाल ॿुधायां पियो ज़िंदगीअ जा हाल ॿुधायां पियो घुराईंदोमांसि कंहिं महिल हाज़ुर हाज़ुर ज़रूरु घुराईंदोमांसि ठीकु आहे थैंक यू वेरी मच अदी असां सां गॾु गॾु फ्राम मीरपुर ख़ासि थैंक यू ऐं गानो तव्हांखे ॿुधायां थो यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं बंद कमरे जी दीवारुनि ते तुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं छा कजे कॉल है जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम राजा साहब वालेकुम अस्सलाम अदा केर पियो ॻाल्हाए
साईं तव्हांजो ख़ादिम अली असगर रिंद सेवण। कहिड़ा हाल आहिनि रिन साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? बसि तव्हां ॿाहिरनि जूं साईं दुआऊं हाणे शुक्र आहे अलाह जो। अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, ईअं ई मुरकंदा रहो। महिरबानी महिरबानी, कुर्ब लख थोरा। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? फर्स्ट क्लास, अलाह जो शुक्र आहे। सफ़ा मज़े में पई गुज़रे? मौजुनि में। चलो वेरी गुड। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। महफ़िल में आया आहियो, कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। बिल्कुलु सर बिल्कुलु। ख़ुद गर्ज़ सां प्यार करे असां लुटिजी वियासीं। वाह। ख़ुद गर्ज़ सां प्यार करे असां लुटिजी वियासीं। कंहिंमें वफ़ा नाहे रही मतलब बस एतिरो ई आहे साईं। कंहिंमें वफ़ा नाहे रही मतलब जो हर को यारा जेको चवे। हाँ थैंक यू सर। महिरबानी महिरबानी। तव्हांखे ॾिसी ॾिसी ॿुधी ॿुधी असां बि मिड़ई असां बि हलूं पिया गुनगुनाइण ते। बिल्कुलु सर, तव्हांखे ॾिसी असां बि तव्हांजा शागिर्द थी वेंदासीं। कुर्ब कुर्ब साईं कुर्ब। ॿियो रिन साहब छा हाल वाला? कीअं सेवण जो माहौल कीअं, मौसम कीअं? फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास। पहिरीं पाणी बंदि हो, हाणे माशाल्लाह पाणी ॾिनो अथनि। असां वटि इहो सीन हूंदो आहे, जा त पाणी लाइ सिको जा त ॿुॾो। पाणी कीअं बंदि हुयो माना? मतिलबु सर मंछर ॿोॾ आई, ॿोॾ खां पोइ वरी इहो दरियान हिन वाहन जो कमु हलियो पिए। हवा मोरियूं था ठाहियूं, बिल्कुलु पाणी न हो। अच्छा हाणे वाहन जो पाणी बंदि, असांजो जरब खारो। अरे सेवण में पोइ पाणी हाणे अची वियो? असां घर असल में सेवण खां थोरो अॻिते हूं, 12-15 किलोमीटर बूबक शहर थो सॾिजे। मंछर ॿुधी हूंदी सर, एशिया में वॾे में वॾी ढंढ आहे। बिल्कुलु 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 ॿुधी आहे। हा सर, उन ढंढ जे पासे में हूं। पर हाणे पाणी ॾिनो अथनि, शुक्र आहे अलाह जो। मिड़ई पहिरीं त पाणी अहिड़ो जो माल बि पाणी न पीए। अरे इंसान केॾांहुं वञे सर। बसि छा कजे छा कजे। बसि इहा हुक्मराननि जी महिरबानी आहे। जा त पाणी एतिरो ॾींदा ॿुॾो, जा त वेही सिको। चलो गुड गुड, थैंक यू वेरी मच। यू वेलकम सर, यू वेलकम। थैंक यू सर, थैंक यू। दोस्त सां गॾु ऐं हमेशह ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो रिन साहब, वॾियूं महिरबानियूं। महफ़िल जा मोर आहियो। महफ़िल में चवंदा आहिनि न त मोहबतूं जेके आहिनि सो मोहबतूं वंडिबियूं आहिनि, ख़ुशियूं वंडिबियूं आहिनि। ख़ुशियूं ऐं मोहबतुनि सां गॾु गॾु उहे माण्हू हूंदा आहिनि जेके माण्हू हमेशह जेको आहे सो दिलि खे सुकून पहुचाईंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि सां गॾु हलंदा आहियूं असां। सो वेल, अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं प्रोग्राम में शामिलु। एंड 02135121763 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो। मैसेज जमा कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि कंदा आहियो। हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो, टीवीअ जो आवाज़ु खुलियो पियो आहे। अदा नंढड़ी जो टीवी जो आवाज़ु खुलियो पियो आहे। छा कजे छा कजे छा कजे। थैंक यू अदा, तव्हां शो में शामिलु थिया। पर टीवी जी आवाज़ खे बंदि न रखंदो तव्हांजो पोइ मज़ो न ईंदो, तव्हांजी कॉल शामिलु न थी सघंदी। सो मैसेज अवां जा तमामु घणा आहिनि, उनखे बि शामिलु रखिणो पवंदो। ज़ुबैर जरवार आहे, चए थो किसी को दिल का दीवाना पसंद है, किसी को दिल का नजराना पसंद है, औरों की पसंद का पता नहीं, हमें तो आपका मुस्कुराना पसंद है। आई एम ज़ुबैर अहमद जरवार। सलाम राजा भाग, कैसे हो? आज आप बहुत स्वीट लग रहे हो। हमारी पूरी फैमिली आपका शो बहुत इन्जॉय कर रही है। आई एम ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडोवाला यार। थैंक यू वेरी मच सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? मां ज़ाहिद ॻाल्हायां। ज़ाहिद हुसैन सियाल। सियाल, कहिड़ा हाल आहिनि सियाल साहब? शुक्र आहे तव्हां ॿुधायो तबियत? मां ठीकु ठाक अलहमदुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां। तव्हांजे साम्हूं ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा भला? सभु ठीकु ठाक। अॻड़ी तबियत कुझु मज़े में न हुई। छो? ॻाल्हाए वठूं। छा थियो? अॼुकल्ह मौसम थोरो अहिड़ो थो हले न, इन करे। ख़्यालु रखो यार, पंहिंजो ख़्यालु रखो। ॿियो सभु ख़ैरु आहे? ॿियो सभु ख़ैरु, महिरबानी महिरबानी महिरबानी। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। बसि ॿुधायो त अगरि आवाज़ सही कुझु न चइजो न। सही आहे? हा ॿुधायो ॿुधायो प्लीज़। देख के दिल का कोरा कागज लिख दिया मैंने सलाम, आपके हुस्न के नाम। देख के दिल का कोरा कागज, इस मौसम का दिल ना तोड़े, शर्माने की आदत छोड़े, बिखरे पाल न यूं सुलझाए, बिगड़े हुए मौसम बनाए,
मेरा क्या है जाने तमन्ना, आएगा इल्जाम आपके हुस्न के नाम, देख के दिल का कोरा कागज। वाह से वाह, देख के दिल का कोरा कागज, क्या करें क्या करें क्या करें। थैंक यू सर, वाह वाह, कमाल कमाल, मज़ो अची वियो। भगवान में याद रखना क्यों। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, ख़ुशि हुजो ख़ुशि हुजो, थैंक यू वेरी मच। अदो असां सां गॾु सियाल साहब लख थोरा अवां महफ़िल में शामिल थींदा आहियो ऐं वाक़ई जेके इहे पुराणा जेके एवरग्रीन जेके सदाबहार गीत ॿुधाईंदा आहियो, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। मूंखे बि हिकिड़ो एवरग्रीन यादि गानो अचे पियो, बेमान चाहूं तुझे सुबह शाम, बेमान चाहूं तुझे सुबह शाम, तू ही है दिल की धड़कन, तू ही है मेरा जीवन, तुझ पे लुटा दूं हर शाम, बेमान चाहूं तुझे सुबह शाम। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर आदि? सवेरा। अदी सवेरा टीवी जो त आवाज़ बंदि कर। टीवी जो बंद आहे। परे थी वञ, टीवी खां घणो परे हली वञ, भॼी वञ। छा कंदी आहे सवेरा, किथां थी ॻाल्हाए? मां कराची ॾां थी ॻाल्हायां। कराची ॾां पई ॻाल्हाईं, कराची जे कहिड़े इलाइक़े मां? सचल मां। सचल मां, ख़ुशि आहीं? हा। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, थैंक यू वेरी मच। अदा असांखे न सिक में गानो ॿुधायो। सिक में? हा। चलो सिक में ॿुधायां थो मां तव्हांखे। बख ॾाढो मूंखे तंग कयो आहे हिकिड़ीअ, इनखे मां मुंहुं ॾियां पोइ तोखे गानो ॿुधायां थो, ठीकु आहे? हलो गाने ते हलो। हा हा, इन सां जहिड़ो करिणो आहे मक़सद वॾो। हलो जी, ख़ूबसूरत ट्रैक, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, एंजॉय।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद भलीकार अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं, अवां जूं ख़ुशियुनि जो एहसास शामिल ऐं चांहि बिल्कुलु आउं फिकी वियो पिया, खंड खे मूं ख़तमु करे छॾियो पंहिंजी ज़िंदगीअ मां, मिठो मूं ख़तमु करे छॾियो पंहिंजी लाइफ मां, ऐं मीट मूं ख़तमु करे छॾियो पंहिंजी ज़िंदगी में। मां हाणे सब्जियूं खाईंदुसि ऐं मां मच्छी खाईंदुसि, बस। ऐं अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साला राजा भाई खेरा। सब खैर, केर पियो ॻाल्हाए? राजा भाई आयशा फ्राम कराची। जी कहिड़ा हाल आहिनि आयशा? खेर तव्हां ॿुधायो खेरा? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे साम्हूं। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बिल्कुलु VIP मज़े में पई गुज़रे? ख़ुश पई गुज़रे, मज़े में पई गुज़रे? जी बिल्कुलु। चलो वेरी गुड। ॿियो को हाल वाल ज़िंदगीअ जो ॿुधायो? राजा भाई बस ज़िंदगी VIP थी गुज़रे। कीअं भला इहो कीअं थी VIP गुज़रे? बस सही आहे, पंहिंजी फैमिली सां माशाल्लाह ख़ुशि आहियूं। एॾी महांगाईअ में कीअं थी ज़िंदगी जेको आहे सो मज़े में गुज़रे? बस राजा भाई अल्लाह मालिक आहे। अच्छा, चलो गुड। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ में, को गीत गज़ल गानो? राजा भाई तव्हां जेको शेर आहे मूंखे उहो काफ़ी पसंदि आहे, तव्हां पंहिंजी आवाज़ में उहो ॿुधायो ऐं मुंहिंजो नंढो भाउ सॉन्ग ॿुधाईंदो। ॿुधायो कहिड़ो शेर ॿुधायां? राजा भाई मूंखे यादि थोरो थो अचे, वस में हुजे त विसारे छॾियां, इहो सॉन्ग शेर न आहे तव्हांजो? ॿुधा इहो के ॿिए जो आहे, मां पढ़ंदो आहियां। अच्छा जी, मतिलबु राजा भाई तव्हां चवंदा आहियो, मां ॿुधो आहे न। वस में नाही जो विसारे छॾियां, राति त नाही जो गुज़ारे छॾियां। वस में नाही जो विसारे छॾियां, राति त नाही जो गुज़ारे छॾियां। दर्द आहिनि त दिलि दुखाइनि था, पखी हुजनि त उॾारे छॾियां। तूं अची न अची मर्ज़ी आहे तुंहिंजी, रस्ता त सभु सिंगारे छॾियां। ॾाढो थो झलियांसि पर नथी झलिजे, दिलि झंग त नाहे जो साड़े छॾियां। राजा भाई थैंक यू वेरी मच। आयशा तूं पंहिंजे भाउ खे ॾे त गानो राजा भाई मैं सॉन्ग ॿुधाईंदो। हा ॿुधाए। वालेकुम अस्सलाम। कल्ह जंहिं फोन कई तव्हां मक़सूद सुञातो? हा सुञातो मैं। मक़सूद तूं ख़ुशि आहीं? तव्हां ॿुधायो राजा भाई खेरा? सब खैर, A1 फर्स्ट क्लास। ॿुधाए। तुंहिंजी सिक में वेही लिक में रोज़ रोवण जो माती थी वियमि। जुदाईअ जूं डिघियूं रातियूं हो जागी कटण जो माती थी वियमि। तुंहिंजी सिक में वेही लिक में रोज़ रोवण जो माती थी वियमि। वाह दोस्तो, अॻियां ॿुधाए न अॻियां। बस एतिरो ईंदो, सुभाणे ॿुधाईंदो। चलो महिरबानी जानी, महिरबानी। कुर्ब थैंक यू वेरी मच। अदो असां सां गॾु आयशा, ठीकु है, आयशा बि हुई मूंसां गॾु। कराची मां रेगुलर कॉलर आहिनि ऐं सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां रेगुलर कॉल्स कंदा आहियो। चांहि पीअणी आहे त भले पियो, पर चांहि यार फिकी पियो, मिठी जी आदत न विझो पाण में। मिठी चांहि तव्हांखे अॻियां हली प्रॉब्लम्स कंदी ॾाढा। सो खंडु ॾाढी दुश्मन आहे तव्हांजी, तव्हांजो कोलेस्ट्रॉल वधाईंदी आहे, शुगर वधाईंदी आहे, त मिठे खां थोरो परहेज़ कंदा कयो। सब्जियूं जेतिरो थी सघे सब्जियूं खायो, तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी, मज़े में अची वेंदी। सो ख़ैर, लवली कॉल्स आहिनि, लवली मुंहिंजा कॉलर्स हूंदा आहिनि ऐं लवली ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि हिते। छो त मोहबत जिथे हूंदी आहे, ख़ुशियूं जिथे हूंदियूं आहिनि, प्यार जिथे हूंदो आहे, उते ईअं लॻंदो आहे त हक़ीक़त आहे त इहो ई जॻहि आहे जंहिंखे असां जन्नत चवंदा आहियूं। सो जिथे ख़ुशियूं हूंदियूं, जिथे मोहबतूं हूंदियूं, उनखे ई असां जन्नत चवंदासीं। सो तव्हां पंहिंजे घर में, तव्हां पंहिंजे आस पास में जेके बि माण्हू तव्हां सां गॾु कमु कनि था, उन्हनि सभिनी में मोहबतूं विरायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आऊं ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। कीअं पई ज़िंदगी गुज़रे तव्हांजी? बेहतरीन। मलीर ऐं आस पास में छा हाल आहे? मलीर में सब खैर लॻो पियो, आस पास में सब खैर, स्कूल में सब खैर। स्टूडेंट ख़ुशि आहिनि, स्कूल ख़ुशि आहे? जी
जी बिल्कुल मां सोचां थी भला पंहिंजो नाम चेंज कयां भला छो शायद घणी थी वेंदा हा यार इहो बि आहे चओ जो था इलाही थी विया आहिनि इलाही माण्हुनि खे त्रास आहे तंहिं करे मां चाहियां थी जी जी तव्हां स्पेशल आहियो न तव्हां टीचर आहियो अच्छा इहा बि ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि ख़बर अथव मुंहिंजी मम्मा मुंहिंजो नालो रखियो हुयो समर ज़ेहरा छा समर ज़ेहरा समन ज़ेहरा समर ज़ेहरा समर ज़ेहरा वाह वाह प्यारो नालो आहे इहो बि हा उहो मूंखे उहो छॾींदी मुंहिंजी नानी वारा उहे छॾींदा आहिनि ऐं ददियाल में मूंखे छॾींदा आहिनि मुंहिंजी पुफी जो नालो हुयो न इन करे मूंखे शायदि छॾींदा पुफी असांजी पुफी पुफो जो हुयो नालो चलो भली कार था चऊं काथे गुम थी वेंदा आहियो तव्हां ईंदा घटि आहियो अॼुकल्ह मां चवंदी आहियां माण्हुनि खे बोर न करणु घुरिजे न राजा तंग थी वेंदो गैर हाज़िरी जेका आहे न इहा सुठी न आहे ख़बर अथव तव्हां मां चयो तंग थी वेंदो राजा चवंदो बसि तव्हां मथो खाई विया मां माण्हुनि खे पाण खे तंग कंदो आहियां मूंखे छो केरु तंग कंदो न न तव्हांखे अलाह यादि ॾे तव्हां बिल्कुलु बि तंग न कंदा थैंक यू वेरी मच दुआउनि में यादि छो ॾिसो पिया अलाह तव्हांखे सिहत ॾे तंदुरुस्ती ॾे हयाती ॾे थोरो टाइम मिलंदो आहे खिलण जो ॻाल्हाइण जो कोई हिकिड़ो इंसानु आहे जंहिंसां गपशप करे वठंदा आहियूं एॾी मसरूफ़ ज़िंदगीअ में सही महिरबानी तव्हांजी ऐं हक़ीक़त आहे सुठा ऐं खिलणा माण्हू न घटि हूंदा आहिनि असांखे मिलंदा आहिनि जेके सॼो ॾींहुं मतिलबु हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे परेशानियुनि में को महांगाई जी परेशानी में को बेरोज़गारी जी परेशानी में को जो लाइट जो बिल घणो थो अची वञे कंहिंजी ज़ाल चेड़ाक आहे कंहिंजो मुड़ुसु चेड़ाक आहे कंहिंजो कुझु आहे कंहिंजो कुझु आहे त मिड़ई इहे सूर जेके हिते ई चवंदो आहियां पंहिंजे प्यारनि खे त अची सलींदा कयो अलाह तव्हांखे हयात ॾे तव्हांजी परेशानी दूर करे आमीन त परेशानी करीमा तव्हां मिलण ईंदुमि बल्कि तव्हांखे करीमा इनवाइट कंदुमि प्लीज़ तव्हां जॾहिं दिलि चए तव्हां हलिया अचो सिन टीवी जा दरवाज़ा हर मां मूं ॾे जेको कॉलर ईंदो आहे न मां उनखे प्रोग्राम में बि विहारींदो आहियां त अची यार हिकिड़ो ॿ ब्रेक माण्हुनि खे ख़बर पए त हीउ कहिड़ो कॉलर आहे ख़बर आहे मूंखे तव्हां सम्झण जो शौक़ु आहे तव्हांजे प्रोड्यूसर सां बि वग़ैरह वग़ैरह जेके वेलकम जॾहिं दिलि चवे तव्हां हलिया अचो सिन टीवी जो ऑफिस ईज़ी आहे वेझो आहे ऐं अंधनि मुल्तान लधो तव्हांखे सिन टीवी मिली वेंदो पर इहो हक़ीक़त आहे अच्छा काफ़ी माण्हू आहिनि जेके हक़ीक़त थो ॿुधायो उहो सैटरडे ते ईंदा आहिनि हिते जुमे ते जुमे ते ईंदा आहिनि पोइ मां न हूंदो आहियां मुंहिंजा 4 ॾींहं आहिनि सूमरु अंगारो अरबा ख़मीस ऐं हिकिड़ो दफ़ो त हिते न हुन ॿिए चैनल ते दादूमा हिकिड़ी फैमिली आई न दादूमा फैमिली आई ऐं उन ॾींहुं शो जो ॾींहुं हुयो मुंहिंजो पर कोई रोड वोड बंदि थी विया मां शो कोन कयो पोइ हू वीचारा गिफ्टिंग ॾेई विया ऐं काफ़ी शइ ॾेई मूंसां मुलाक़ात उन्हनि जी न थी त इहो ॾुखु थींदो आहे सो सूमरु अंगारो अरबा ख़मीस ऐं आउं मौजूदु हूंदो आहियां हिते पंहिंजे शो में त इन जे करे मां मुलाक़ात कंदो आहियां सभिनी सां सही ॻाल्हि आहे जॾहिं ज़िंदगी थी इंशाअल्लाह तव्हांजे हिकु पसंदि जी काई डिश हूंदी कोई बि पसंदि जी शइ हूंदी मूंखे ॿुधाइजो मां ठाहे न थैंक यू वेरी मच तव्हां दुआऊं ॾींदा कयो ऐं ईअं ई प्यारु ॾींदा कयो लाइव कॉल्स कंदा कयो सुठो लॻे दुआऊं त तव्हांजे लाइ खोड़ आहिनि अलाह तव्हांखे ख़ुशि रखे कुझु ॿुधायो अॼु मुंहिंजे लाइ गानो ॿुधायो अच्छा हा चलो तव्हांखे ख़बर त कहिड़ो वारो ख़बर न आहे थोरो मिड़ई ख़बर न आहे ख़बर तव्हां ॿुधायो चलो तव्हांजे लाइ थैंक यू जिंदगी के सफर में अकेले थे हम आप जैसा हमें मेहरबान मिल गया अपनी किस्मत पे हमको बड़ा नाज़े हम सफर में कारवां मिल गया जिंदगी के सफर में अकेले थे हम वाह तुम मगर एक इशारा करोगे हमें चांद तारे बिछा देंगे हम राह में आजमा कर हमें देख लेना कभी जान दे देंगे हम आपकी चाह में और कुछ अब खुदा से न मांगेंगे हम मुस्कुराता हुआ कारवां मिल गया जिंदगी के सफर में अकेले थे हम क्या बात है कमाल जी शाइरी ऐं कमाल जो गीत डेडिकेट तव्हां मूंखे कयो आहे मूंखे लॻे थो त अॼु मूंखे घर मुंहिंजे अचणु कोन ईंदा
न न न न तव्हां सां उन्हनि जो ॿियो रिश्तो आहे, असांजो तव्हांखे रूह जो, मोहबत जो, चाहत जो, इज़त जो रिश्तो आहे, प्यार जो रिश्तो आहे, इकराम जो। उन्हनि सां बि इज़त जो रिश्तो आहे, ईअं न चओ, ॾाढी ॿार खाराईंदो तव्हां मूंखे। न न भले अॼु खाओ या त पोइ अॼु भली खाओ भली। चलो ॿियो हाल अहवाल जो कीअं वक़्तु कीअं पियो गुज़रे, ऐं स्कूल में कहिड़ो अहिड़ो फेवरेट स्टूडेंट आहे जंहिंखे ॾिसी दिलि ख़ुशि थींदी आहे त हीअ ज़बरदस्त स्टूडेंट आहे ऐं सभु? पर तव्हांखे त न जेके चैलेंजिंग स्टूडेंट्स हूंदा आहिनि न, सुठा स्टूडेंट ऐं पढ़ण वारा जेके हूंदा आहिनि उहो त ॿी ॻाल्हि आहे, लेकिन मूं वटि के दफ़र बि हूंदा आहिनि, मतिलबु मां पंहिंजनि वर्डनि में कवर्ड में दफ़र थी चवां, लेकिन मां जॾहिं उन्हनि खे सुठी ट्रैक ते हलाईंदी आहियां न, उहे वाकई पढ़णु लॻंदा आहिनि, उन्हनि जो रिज़ल्ट सुठो ईंदो आहे, मतिलबु मुंहिंजी लाइ एज़ाज़ आहे, सुठो लॻंदो आहे। मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे जेको सफ़ा नथो पढ़े, हुनखे रुॻो प्रमोट था कनि स्कूल वारा, ऐं हुनजो ही टियों स्कूल आहे, सो हाणे उनखे पोइ तव्हांजे हवाले थो कयां। पोइ हीअं कयो बहरिया में हुनखे एडमिशन करायोसि, मां लुक आफ्टर कंदीमांसि। असल में बोर्डिंग ई त नथो करायां, छो त मां चाहींदो आहियां त ज़िंदगीअ में रिज़ल्ट डिसाइड कोन कंदी आहे त तव्हां जेको आहे सो हिकिड़ा फेल्यूअर आहियो, रिज़ल्ट कोन कंदी आहे, तव्हांजी कोशिशि, तव्हांजी महिनत। मां बि आहियां न, मां बि पढ़ाईअ में को अहिड़ो ख़ासि कोन हूंदो हुउसि, केॾी महिल B ग्रेड ईंदो त कंहिं महिल C ग्रेड ईंदो, इन तरीक़े A कॾहिं बि कोन खयो मूं लाइफ में, पर लॻे कोन थो पियो, माशाअल्लाह तव्हां टैलेंटेड आहे, लॻे कोन थो पियो, पंहिंजी एॾी तव्हां नेगेटिव में न वेंदा। न नेगेटिव नथो वञा, पर हक़ीक़त थो ॿुधायां, पर बसि पोइ पंहिंजे बचे खे पाण खां अलॻि कोन रखंदो आहियां, इन जे करे न त बोर्डिंग त अलाए कॾो को हुनखे मां मोकिले छॾियां। अच्छा पोइ हीअं कयो बहरिया में करायोसि, मूं वटि करायोसि। चलो चलो ॾिसूं था, हाज़िर ठीकु आहे, बसि दुआउनि में यादि रखिजो तव्हां, ठीकु आहे? अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, बचड़नि सां आबाद रखे। थैंक यू शाहिदा, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। शाहिदा मूंसां गॾु गॾु रेगुलर कॉलर आहे, ऐं कॾहिं कॾहिं मतिलबु चवंदो आहियां त गुसाए वेंदी आहे, पर ईंदी ज़रूरु आहे, सो अॼु ॾाढो ज़बरदस्त हुन ऐं इहो ई रिश्तो आहे। मां चाहींदो आहियां त मूंसां जेके बि माण्हू ॻाल्हाइनि, इहो ई रिश्तो रखनि जेको प्यार जो, मोहबत जो ऐं इज़त जो रिश्तो आहे। सो इज़त हमेशह असांखे उस ते विहारींदी, असांजी ज़बान जेका आहे उस ते विहारींदी आहे, छांव ते विहारींदी, पर इज़त हर माण्हू जी कंदा कयो, चाहे उहो नंढो हुजे या वॾो हुजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाऊ, ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियां, जब गुल तूं ख़ुशि आहीं? अल्लाह जो करम आहे। ॾे हाल अहवाल भला? दुआऊं सभु सेठ? सभु सेठ, अल्लाह जी। कुझु ॻाल्हा भोगड़ा अथई छा? ॻाल्हा कंटिन्यू रुगो मूंसां रुगो कलाक खनि थियो आहे, हा थकावट आहे करे, हा ॿी का अहिड़ी ॻाल्हि न आहे, ॻाल्हाईंदासीं पाण घणो। नथो ॻाल्हाए तूं नथो ॻाल्हाए, रुगो चईंदो त अॻियूं सवाल करे त मां जवाबु ॾियां, हा न? हाँ ये भी है, पर कंबर छो न तो गर्मियुनि में घुमण? यार कंबर बस छा कजे, कंबर जो SSP मुंहिंजो दोस्त आहे तौहीद मेमूर साहब, हा उहो बि चए थो, पर कंबर मां कॾहिं आयो न आहियां, ऐं हिते एॾो बिज़ी आहियां जो मां हैदराबाद ताईं नथो वञी सघां। हैदराबाद में मुंहिंजा पंहिंजा रिश्तेदार आहिनि, पंहिंजा दोस्त आहिनि, बचपन जा दोस्त आहिनि, काफ़ी दोस्त आहिनि, उन्हनि ताईं नथो वञी सघां, पर हिते बसि बिज़ी, ज़िंदगी बिज़ी, छा कजे। शारे में अचिजो न त थधि में। हाज़िर कोशिशि कंदा। ॿुधाए कुझु पंहिंजे आवाज़ में, को गीत गज़ल गानो? गानो ॿुधायां त मां बि, पर मथो तूं ॿुधा अच किंजर ते केती बंद। हाज़िर तूं त ॿुधाए, हिकिड़ो त फरमाइशूं तुंहिंजूं खुटनि ई कोन थियूं। हूं त नथो ॿुधायां न राजा भाऊ, प्रोग्राम में त वरी थोरो पाण ॻाए ॿुधाए थो, तूं भलो हाल पोइ मां ॿुधायां थो, तूं ॿुधाए त सही, तूं त ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। तोखे सिंगार जी गणती, मूंखे दीदार जी गणती, तोखे सिंगार जी गणती, मूंखे दीदार जी गणती, न ॿियो उनको न ॿियो ऊनो, न ॿिए कमकार जी गणती, तोखे सिंगार जी गणती, मूंखे दीदार जी गणती, तोखे सिंगार जी गणती। हो अच किंजर ते केटी बंदर ते, बस 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 हल ॿुधाए भला ॿुधाए। तोखे जीत जी ख़्वाहिश, मूंखे हार जी गणती, तोखे सिंगार जी गणती। हाणे तूं ॿुधा त पोइ बसि मोकिलायूं। हो अच किंजर ते केटी बंदर ते थर नगर ॾे, अच किंजर ते केटी बंदर ते थर नगर ॾे,
तोखे जीअ में जायूं मां ॾींदुसि तुंहिंजे अदब में उथी बीहंदुसि मूं ते एॾी कंदे महिरबानी पोइ त वाह थी वेंदी जानी अच किंजर ते केटी बंदर ते थर नगर ॾे। ठीकु आहे, महिरबानी अजबगुल, महिरबानी महिरबानी। ऐं शादाब पाण गाने जी तरफ़ हलूं, को सुठो सुठो गीत हलायूं। ऐं प्यारो गीत आहे शमन मिराली जो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। इंजॉय। सारी दे सजण खे ॿोढ़ा पयम घड़ी अखियुनि भरी भरी कई रीत रोवण जी। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो। हाथी ॾेई हथड़ा हाथी ॾेई हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। मथा लगन साथड़ो सही सलामत नी दो। मथा लगन साथड़ो मथा लगन साथड़ो सही सलामत नी दो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो। उते अब्दुल लतीफ जो उते अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं,
मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण ईंदो सजण ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। सिर लगे सुहणे सजण सां सिर लगे सुहणे सजण सां सिर लगे दिल जे दिल बर मन जे मन सां सिर लगे दिल जे दिल बर मन जे मन सां सिर लगे सुहणे सजण सां सिर लगे। वेलकम अगेन, खुश आमदीद, भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं फेसबुक ते मां राजा में मुंहिंजे पेज ते बि लाइव आहियां ऐं टीवी ते बि लाइव आहियां। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? मुक़द्दस। मुक़द्दस फिराम विंदर बलोचिस्तान। जी कहिड़ा हाल आहिनि मुक़द्दस? ख़ुशि आहीं, चाक आहीं, चङी आहीं, भली आहीं? अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि आहियां। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? आउं ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां। जी अल्लाह हमेशा ख़ुशि रखे। महिरबानी महिरबानी, दुआउनि में यादि रखंदा कयो ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा कयो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में कोई गीत गज़ल गानो? कुझु ख़ासि कोन। कोई आम ॿुधाए छॾियो, ख़ासि खे छॾियो। आम बि यादि कोन। ॿुधाए छॾो, न त थींदो जहिड़ो तव्हां सां मुंहिंजो वॾो। अच्छा हा कोशिशि करूं था पर सोचूं था। हा तव्हां कुझु ॿुधायो। हा ॿुधाए अॼु बनाई ॿोड़ो थी वियो आहियां, एॾा गाना ॿुधाया अथमि। अच्छा चलो ठीकु आहे भला, ठीकु आहे, तव्हां को ॿुधायां थो। हाज़ुर हाज़ुर। हाकिम अली मूंसां गॾु, थैंक यू वेरी मच। हा अदा तुंहिंजो मैसेज पढ़ी छॾियो मूं। ऐं अदा नवीद गंभीर चए थो दुआ फातिमा वेलकम अदी, दोस्त मोहम्मद खे भलीकार, सिर लॻे सुहिणे सजण खे सिर लॻे भले लॻेसि। महताब सिंधी खे भलीकार, रजब फ़कीर जो गानो अदा ॾिसूं था। दोस्त कयासीं ॿुधायो आख़िरी दफ़ा थी चवां, दोस्त कयासीं, इहो अचे ई कोन मूंखे गानो, ऐं किथां ॿुधाए। रहमान चन्ना के भलीकार, अस्सलाम वालेकुम। राजा भाउ कैसे हो? बिल्कुल ठीक है रहमान, तव्हां ठीकु आहियो? वेलकम। साहिर उज़ैर अहमद जतोई खे भलीकार, वेलकम टू माई शो। अव्हां खे भलीकार। मोहम्मद हसन मला खे भलीकार। शहज़ादो ख़ान चोलियाणी खे भलीकार, अस्सलाम वालेकुम कैसे हो राजा भाई? बिल्कुल ठीक आहियां। अब्दुल हलीम खे भलीकार, थैंक यू वेरी मच सर। फलक भट्टी चई अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम अस्सलाम मुंहिंजी भेण फलक, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। राजा क्या हाल आहे भाउ? ओएवन भाउ, सब खैर? खैर, तबियत सही आहे? दुआ दुआ। केरु? अदा माशूक अली खोसो साहब। माशूक अली खोसो साहब? जी जी। इहो साहब अॻियां छो लॻाई? जी साहब छो लॻाई पंहिंजे अॻियां? बस साहब थोरो डिस्टर्ब थी विया भई। थोरो डिस्टर्ब थी वियो माना इन करे। ॿियो केरु साहब नथो चवई आहे? जी ॿियो केरु साहब नथो चवई आहे? ना वाह सही आहे, पंहिंजो पाण खे साहब करे ख़ुशि कर जानू। ॿियो ॿुधाए कहिड़ा राजा साहब? हू गानो ॿुधाए, साला में तो साहब बन गया, उहो ॿुधाए। जी हो गानो ॿुधो अथई? साला में तो साहब बन गया, इहो ॿुधो अथई गानो? न साईं, इहो त न ॿुधो अथई। चल तव्हां ॿुधायो। नओं त गानो हलाए साईं वीआईपी। हल ठीकु आहे ठीकु आहे, तूं गाने जे लाइ आयो आहे। ओके ओके, थैंक यू, ॿुधायूं था हाज़िर। फलक भट्टी चवंदी कैसा है भले, मैं रोज़ आपका लाइव देखती हूँ। मां थैंक यू वेरी मच, मां ठीकु आहियां भेण। अदा नवीद गंभीर, पाण IT ते अदा नवीद गंभीर लिखियो अथई। लाला आसिफ सिंधी खे भलीकार, छा कजे छा कजे छा कजे, थैंक यू वेरी मच लाला। ऐं दीदार बुगियो खे सलाम, अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु आहियां दीदार, तव्हां ठीकु आहियो? वेलकम टू माई शो। ऐं हिन वक़्तु मां पंहिंजे पेज ते बि लाइव आहियां ऐं उन ते बि तव्हां मैसेज करे सघो था, कमेंट्स करे सघो था। ऐं पेज जे अॻियां लिखियलु आहे लाइव विथ राजा, ठीकु है जी। एंड गुलाम मुस्तफ़ा जमाली खे भलीकार, दीदार बुगियो खे भलीकार, थैंक यू वेरी मच। अदा नवीद गंभीर खे भलीकार, थैंक यू वेरी मच। ऐं जेके जेके हिन वक़्तु मूंखे सिंध TV ते ॾिसनि पिया, नथा ॾिसनि सिंध TV ते वञनि ऐं मूंखे शो में ॾिसनि ऐं मूंखे ॿुधाइनि था, असां ॾिसूं पिया। मां सॉन्ग सेंड कयां थी, आप ॿुधाइजो सुभाणे। दुआ फातिमा, छो ॿुधायां, छो छा लाइ? हा
कर्ज दई मुझे भाई मेरी सिस का नाम ले लेना हाज़िर मुझी भेण फलक भट्टी नालो ॿुधाईंदे त वठंदुमि शाहिद बलोच के सलाम जाज़ेब अली के सलाम मेहरबानी हिना अली के सलाम थैंक यू वेरी मच हिना एंड साहिल सिद्दी के सलाम लव यू राजा साईं लव फ्रॉम सांगड़ मेहरबानी हाकिम अली के सलाम थैंक यू हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केर आहे मरियम मरियम फिराम किथा बलुस्तान का मरियम बलुस्तान जे केड़े शहर में पई ॻाल्हाए विंदर मां जी हाँ वेलकम भलीकार विंदर मां असांजे मुक़दस बि ईंदी आहे उहा माइटणी आहे जी हाँ मुक़दस जी अम्मा ॻाल्हाईंदी आहे मुक़दस जी अम्मा ॻाल्हाईंदी आहे धी अलॻि फोन करे मां अलॻि फोन करे एॾी महांगाईअ में ॿ फोनूं कयो हा छा हाल आहे बचा कयो हाँ ठीक आहियां तव्हां ठीकु आहियो अमर शुक्र अल्हम्दुलिल्लाह तूं कीअं तूं हाँ ठीक मां वेठो आहियां तव्हांजे साम्हूं टीवी ते तव्हां ॾिसो पिया हाँ कीअं आहियां कुछ तव्हां ॿुधाईंदो कुछ पंहिंजे आवाज़ में तव्हां को गानो गीत ॿुधाईंदो पंहिंजे आवाज़ में पुराणो गानो ॿुधाईंदसि माई बाॻीअ जो वाह वाह ॿुधाए वाह वाह ॿुधाए ॿुधाए जोगी थी मां मुरली बजाया पंज पुनर के वाह सामी थी मां मुरली बजाया गोल्या पंहिंजे पुनल के वाह पुनल आए हिन देश में गोल्या पई पर देश में वाह सामी थी मां मुरली बजाया गोल्या पंहिंजे पुनल के वाह 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 पुनू तेरे बलूचिस्तान वारा खणी विया पाण ई पिया ॻोल्हनि था छा कजे महिरबानी अदी महिरबानी अमड़ महिरबानी 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 कुर्ब थैंक यू वेरी मच शहजादो खान चोलियाणी महिरबानी अदा अदा नवीद गंभीर चए थो दुआ फातिमा को सलाम वालेकुम सलाम गुलाम मुस्तफ़ा जमाली के सलाम दिल में खिलो था न अदा हा सही सुञातो है तो तव्हां शेयर त कयो जेके जेके ॾिसो पिया हींअर सभु शेयर कयो चलो हलो शेयर कयो शाबाश न कंदो पेट में सूर पवंदव ऐं ही ॾिसो नंबर था सेंड कनि चौथा नंबर सेंड कयो दोस्त वठो त हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा हाल आहे हाँ ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह खंघि थी पई अथव छा न मूंखे छा थी अलाह ख़ैर करे अलाए ऐं किरी पिया अलाए छा थियो इहो आवाज़ आयो छा हाल आहे खां पोइ घर में अदम अकेली थोड़ी पे रहां सभु रहंदा न कंहिं वेझी हूंदी हा ॿियो छा हाल आहे अल्हम्दुलिल्लाह बसि असां अॼु सेकेंड लास्ट कॉल अची वई तव्हांजी हा हाँ बसि मां चयो ठीकु आहे अदा घर पुॼायां भाभी वेट कंदी हूंदी न उहा कोन थी वेट करे उहा चए भले तूं ॿाहिरि ई हुज थी नथो सघे ईअं ई आहे थी नथो सघे मां नथी वञा हर माण्हू थोरी एतिरो प्यारु कंदो आहे इंतज़ारु कंदो आहे अदा भाभी जेतिरी तव्हांखे प्यारी आहे तव्हांखे हिकु हिकु लफ़्ज़ मां ख़बर पइजी छा कजे सुठी ॻाल्हि आहे प्यार हुजणु खपे माण्हू शो ॾिसो पिया हा ॾिठो पिया केॾी महिल खां वठी विच विच में ॾिठो सची ॿुधाए कसम ॾेई नूर भट्टारे सची ॿुधाए हा त विच विच में ॾिठो न्यूज़ ॾिठो न हिन जे लाइ हा न्यूज़ पे ॾिठई जी जी बसि न्यूज़ ते हिकिड़ो ॾाढो थी ॾिसी न्यूज़ ते ॾिठी न उहो ॿार जेका आहिनि मथे हुन मां 5 ॿार अञा हेठि आहिनि हा हलो भला ॿुधायो हाल आया आहियो कुझु ॿुधाए वञो असांखे वाह थी वञे वाह थी वञे हा ठीकु आहे हा ठीकु आहे हा सिर लगे सोने सजन सां सिर लगे वाह दिल से दिल पर मन से मन सां सिर लगे सोने सजन सां सिर लगे जियो यार आमद होश मुझो सावरो वाह करे कुल सावरन सा सिर लगे सुगड़े सजन सा सिर लगे अदा यूं पंहिंजे हस्बैंड जे नाले कंदी हो दिल जे दिल बर मन जे मन सा सिर लगे दिल जे दिल बर मन जे मन सा सिर लगे सोहणे सजण खे सिर लगे
सिर लगे या सिर लगे? सिर लगे तो वो सिर सॉरी हाँ कुर्बान मुस्तान ठीक है ये पैसा ठीक है सिर लगे कुर्बान 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 साईं कुर्बान सब कुछ कुर्बान। चलो हाँ ना ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे दम सां ई त साईं। बिल्कुल बिल्कुल। ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, तू जिंदगी कसम से है। ये अॻियां को थो अचे, सारी खुशी तेरे दम से। वाह वाह। अॻे मूंखे बि कोन थो अचे न त पूरो करे छॾियां रिपीट कर। ॿियो ख़्यालु लॻो पिया आहे, मौसम कीअं आहे दिलि जो? ज़बरदस्त आहे। चलो बस दिल जे मौसम खे सुठो रखो, असांखे दुआउनि में यादि रखिजो, ठीकु आहे? हा हा अॼु तव्हांजो इहो टोटको ॾिठो, वाह ज़बरदस्त ॻाल्हि कटिया पे तव्हांजी। कहिड़ो? ओ एक्सरसाइज कयो, वॉक कयो, सुठो खायो, पाण खे फिट रखो, सभिनी खां बहितर आहे मां पाण खे फिट रखे। अॼु प्रॉब्लम थी वई भाई, अॼु प्रॉब्लम थी वई। थोरो सो राज़ी थी वेंदासीं। अॼु रूटीन टेस्ट करायमि मां पंहिंजी, मां चयो फिट आहियां, मुंहिंजो कुझु कोन ईंदो, पर सची थो ॿुधायां मुंहिंजो कोलेस्ट्रॉल वधियो पियो हुयो ऐं मूंखे डॉक्टर्स मना कयो सख़्ती सां, चई तव्हां पंहिंजो पाण खे ॿाहिरां फिट सम्झो, पर तव्हां में प्रॉब्लम अची वियो आहे ऐं तव्हां पंहिंजो पाण ते कंट्रोल कयो हाणे खाइण ते ऐं ओवरऑल सभु इन्हनि शयुनि ते। त अल्लाह पाक तव्हांखे ज़िंदगी ॾे, तव्हां फिट आहियो ऐं एतिरो वेट लूज़ कयो अथव न, हाणे सही थी वञे इंशाल्लाह। दुआ कजो, अञा तमामु घणो वधियल आहे कोलेस्ट्रॉल। सो अल्लाह रहम इंशाल्लाह ख़ुशि रहंदा मुंहिंजी भाभी सां गॾु। वधायो वरी 20% ॿियो कोलेस्ट्रॉल मुंहिंजो। न न उते तव्हांजी दवा खां वधीक दवा थी लॻे भाभी जे नाले सां। चलो चलो ख़ुशि हुजो। थैंक यू वेरी मच। थैंक यू। ओके ओके अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। चले जी फेसबुक ते काफ़ी दोस्त आहिनि, आबिद हुसैन मंगी सलाम वालेकुम वालेकुम। जेके मथे दोस्तनि मैसेज कनि उहे वरी मैसेज कनि, छो त मैसेज मूंखां मिस थी विया। अस्सलाम वालेकुम। बचायो चए थो भाईजान क्या हाल हैं, नाम अल्लाह बचायो। हाज़ुर दा नालो वठी छॾियो। इमरान अली शेख साहब थैंक यू वेरी मच। मोहम्मद ख़ान खे सलाम वालेकुम। ज़ुल्फ़कार बोज़ार नंबर छा लाइ पियो मोकिली? वाह ख़ुशि चई हां इज़ी लोड करायां छा? पीर बख्श लाशारी के सलाम वालेकुम। सुंदस आकी बबड़ो एक अजनबी हे मगर हलियो वियो मथे, हलियो वियो एॾो तकड़ में मैसेज पिया अचनि। मीर ख़ान महिरबानी, इमरान अली महिरबानी। ऐं छा कजे मोहबतूं विरायो, प्यार विरायो। दुआ फातिमा चई थी तुसी बड़े मज़ा कियो। अच्छा जी। सिंजोरो लॻ ॻोठ टारूमल खां अब्दुल फताह खे सलाम वालेकुम सलाम। लाला आसिफ़ सिंधी के सलाम महिरबानी। तव्हांजी पंहिंजी आवाज़ में गानो ॿुधायो। नदीम रज़ा के सलाम। हिना अली क्रश आहियां तुंहिंजो, कंहिंजो क्रश आहियां। दुआ फातिमा। पीर बख्श लाशारी ज़बरदस्त प्रोग्राम। इमाम दीन गबोल अवां जो शो तमामु बहितरीनु आहे। शुएब अली बलोच महिरबानी। अदा नवीद गंभीर ऐं शहज़ादो ख़ान चोलियाणी, सिंधी गोपांग, इमरान अली शेख महिरबानी। रहमान चन्ना थैंक यू सो मच। राजा भाई नादर अली खे सलाम। हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा? गदा हुसैन बस्तुरी सर। अरे गदा हुसैन खुशा चाक चंगो को भलो। ठीक है सर। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? सही शुक्र है। काथे गुम थी वियो आहे? काथे? शदादकोट सर। शदादकोट में छा पियो थिए? बस सेलर पे चौकीदारी आहे। हाय 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 शो ॾिसे पियो? हाँ सर। हाँ मज़ो अचे पियो? हाँ सर हाँ। चलो एंजॉय कर। कोई गानो ॿुधाए पंहिंजी आवाज़ में। सही गानो नथो अचे सर। वो छा थो अचे? मानी खाइण अचई थी? मानी सही हाँ सही। छा खाधो अथई? मानी छा खाधी? मानी में सही भाजी। ॿियो मां कॾहिं जो पत्थरनि सां खाईंदो आहे तूं मानी। भाजी छाजी भाजी हुई? हाँ सर। छाजी भाजी भाऊ? सही मुर्गी जी भाजी। मुर्गी घटि खाए, कोलेस्ट्रॉल वधी वेंदी। हाँ सही। हा मुर्गी घटि खा। हाँ सही हाँ। हा। चलो महिरबानी। कोई गानो ॿुधायो था वरी? सही गानो? हा गानो सर नथो अचे। छा कजे बस पोइ ख़तमु था कयूं प्रोग्राम। ठीकु आहे? ठीक है सर। ओके थैंक यू वेरी मच जी। शाज़मा हेलो हाउ आर यू? पीर बख्श लाशारी साहब छा कजे। गुलाम अली मेमन प्यार विराइजे, मोहबत विराइजनि। अरशद बुढ़ो खे भलीकार था चऊं एंड थैंक यू वेरी मच। जेके दोस्त मूंखे हिन वक़्तु राजा मेमन जे पेज ते ॾिसनि पिया उन्हनि खे सलाम ऐं भलीकार ऐं मोहबतूं विरायो, प्यार विरायो। आख़िर में गीत तव्हांखे ॿुधायां थो। आपको भूल जाए हम
इतने तो बेवफा नहीं आपको भूल जाए हम, आपसे क्या गिला करें, आपसे क्या गिला करें, आपसे कुछ गिला नहीं आपको भूल जाए हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, एक तेरे दर्द के सिवा हो, एक तेरे दर्द के सिवा हमको तो कुछ मिला नहीं आपको भूल जाए हम। थैंक यू वेरी मच सर। पीर बख्श लाशारी, आदिल लगारी, कैसे हो राजा? बिल्कुल ठीक ठाक, थैंक यू वेरी मच। अमां सभिनी जो सलाम महिरबानियूं जेके जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसनि पिया सिंध टीवी ते, ऐं तव्हां खां मोकिलियां थो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे, वठंदुमि हाणे अमां खां इजाज़त। इरफान आहे कैमरा ते एंड डायरेक्टर आहे सैयद ख़ालिद शाह साहब, सफदर सूर्यो आहे ऑनलाइन ब्रॉडकास्टर एंड मास्टर कंट्रोल रूम में आहे आरिफ भाई। सो इन सभिनी खे दुआनि में यादि रखिजो। वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत अवां सभिनी प्यारनि जे लाइ हुमेरा चाना एंड बादल राही जो मॉडलिंग मुंहिंजी आहे, इनखे इंजॉय कजो। मूंखे ॾिजो इजाज़त, वरी सुभाणे थिए थी मुलाक़ात तव्हां सां। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अला भाई। हजारां गी का मेरे
लाइव विद राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।